HT की जानिब से तमाम अहले इस्लाम को ईद उल फितर की बहुत बहुत मुबारक हो। कराची में ख़बर ईंदा हलो त आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा ईद जे ॾींहुं शहीद कैप्टन काशिफ ऐं शहीद कैप्टन सैद जे घर पहुतो। पाक फौज जे आम लाॻापन वारे शोबे ISPR मूजिब आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा शहीदनि जे खानदाननि सां मुलाक़ात कई ऐं खेनि ख़राज अक़ीदत पेश कई। उन मौक़े ते आर्मी चीफ चयो त शहीदनि पंहिंजी जानिन जो नज़रानो ॾेई मादरे वतन जो दिफ़ा कयो। संदन हीरोज़ जो कुर्बानियूं पाक फौज ऐं क़ौम लाइ मशले राह आहिनि। क़ौम इन्हनि बहादुर पुटनि ऐं संदन बहादुर खानदाननि जी मग़रूज़ आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।